शहर में चारों तरफ गंदगी ही गंदगी, जबकि शहरी गंदगी के बायस मुख्तलिफ अमराज में मुब्तला हो रहे हैं। शहर के तकरीबन सभी चौक चौराहे गंदगी के मरकज़ बने हुए हैं, जबकि दूसरी जानिब स्कूल के बच्चे और बच्चियां स्कूल आने जाने में कई दुश्वारियों का सामना करते हैं और इंतज़ामिया है जो मुकम्मल बेखबर नज़र आ रहा है। सफ़ाई के हवाले से हिकिड़ो बुनियादी असांजो राइट आहे सफ़ाई। सुबुह जो निंड मां उथो घेटी में गंद, नालियूं भरियूं पियूं आहिनि, पाणी जेको आहे सो रोडनि ते आहे। सॼो शहर जेको आहे सो तव्हांखे हाजी सरदारी दौर खां पोइ को म्यूनिसिपल वारा नओं ट्रैक्टर न वरितो आहे, को सफ़ाई जो अमलो आहे। त हिननि छा कयो आहे, तक़रीबन 60-70 माण्हू हिकिड़ा कचा खयां अथऊं जेके डेली वेजिस जे करे चवनि था पिया त उहे असां खयां आहिनि। उहे माण्हू 60-70 जे जाइ ते कमु कनि था, कुल मां तव्हांखे 20-25 कुझु बि न आहे हिते। गडर जा जेके ढकण आहिनि खुलिया पिया आहिनि, हीरोनी खयूं था वञनि, ॿारड़ा उन में किरनि था। म्यूनिसिपालिटी वारा को बि उन ते गौर नथा कनि। असांजी गुज़ारिश इहा आहे त असां हिते वारे अमलदारनि जे अपील था कयूं त असांजी हिते जेको आहे सो मालिकी कई वञे। म्यूनिसिपल इंतज़ामिया मुकमल तौर ते नाकाम बणिजी वई आहे। हेॾो वॾो असांजो शहदादकोट शहर 4-5 लख आबादी जो शहर आहे ऐं हिन ई तकतां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर आज़म थियो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहदादकोट जी तकतां वज़ीर आज़म पाकिस्तान थियो। हाणे असां पाकिस्तान जे आला इदारनि खां ऐं पाकिस्तान जूं जेके कोर्टूं आहिनि, ख़ासि करे जेके शहदादकोट में असां जेके जज साहिबान वेठा आहिनि, उन्हनि खे असां अपील था कयूं। हर माण्हू जेको आहे परेशान लॻो पियो आहे। शहदादकोट शहर सॼो जेको आहे पाणी में ॿुॾी रहियो आहे ऐं ॿार बच्चो न बाज़ार ते वञी सघे थो, न माण्हू जेको आहे नमाज़ पढ़ण लाइ मस्जिद ते वञी सघे थो। वशनी से बात करते हुए शहरियों का मजीद कहना था कि खास तौर शहर के मंगी, ब्रोही, बलोच, हिंदू, सुमरा, सीलरा मोहल्ला समेत बगोदड़ रोड, खुजदार चौक, रेशम गली और शाही बाजार समेत पूरा शहर गंदगी का मरकज नजर आता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।